सुंदरतान वारे साणी सिंध के इहो एज़ाज़ हासिल आहे त कला जे हर शोबे में हिन धरतीअ केतिरनि ई नामवर हस्तियुनि खे जनम पे ॾिनो आहे। कला खेत्र जो हिकु शहज़ादो रागी जेको पंहिंजी ज़िंदगी जहिड़नि हसीन आलापन सां असांजे जीअ में जायूं जोड़े फूह जवानी में ई दुनिया जे आरज़ी महफ़िल मां राही थी वियो। हा, उहो कलाकार कला जो राणू आलापन जे जादू वसीले आम खे मुंडे छॾींदड़ हुयो सरमद सिंधी। सरमद सिंधीअ जो असुल नालो अब्दुर्रहमान वलद हयात अली मुग़ल हो। संदसि जनम 7 मई 1958 ईस्वीअ ते ज़िले ख़ैरपुर मीरस जे हिकु ख़ूबसूरत गुलाबनि जे शहर पिरीअ जे लोइ यानी पिरियालोय में थियो। सरमद सिंधी मैट्रिक ताईं तालीम पिरियालोय में हासिल कई। तंहिंखां पोइ टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर में दाख़िल थियो, जितां 1980 ईस्वी धारा सिविल टेक्नोलॉजीअ में डिप्लोमा कयाई। 1980 ईस्वी में ई KDA कराची डेवलपमेंट अथॉरिटी में सब इंजीनियर ऐं बाद में कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में असिस्टेंट कंट्रोलर मुक़ररु थियो ऐं ज़िंदगीअ जे आख़िर ताईं इन ई उहिदे ते रहियो। रहमान मुग़ल ॻाइण जी शुरूआत कॉलेज वारे ज़माने खां कई। हू पंहिंजे दोस्तनि यारनि जी चौयारीअ में वेही झूंगारींदो हो। पाण जॾहिं टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हो, उन वक़्तु बि कॉलेज सतह जे प्रोग्रामनि में पंहिंजा गीत झूंगारे महफ़िल ते सहर तारी करे छॾींदो हो। अहिड़ी तरह संदसि सुरीले आवाज़ जा आलाप वॾनि महफ़िलनि में पिणु गूंजण लॻा ऐं सॼी सिंध में थींदड़ मुख़्तलिफ़ महफ़िलनि खे हू मिट्टी जे सुगंध सां सरशार सुरीलनि गीतनि सां गरमाए छॾींदो हो ऐं नौजवाननि में नओं विलविलो ऐं जोश पैदा कंदो हो। जॾहिं बि हू ॻाईंदो हो त नौजवान पिंडाल में झूमण लॻंदा हुआ। चटणियूं खटियूं मिठियूं अटे ते हिन चटियूं दालियूं मूल सुठियूं चणनि मटरनि जो महरी मुङनि जो तुंहिंजूं खोराकूं तन ॾेई उछले छॾिया मारुनि खां नचजा जीअण मारुनि सां मरण मारुनि सां गहबे मारुनि सां वहबे मारुनि सां। रहमान मुग़ल जे ॻाइण वारे उन इब्तिदाई सफ़र खे ॾिसंदासीं त पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते खे समी बलोच मुतारिफ़ करायो। समी बलोच रहमान मुग़ल जे उन्हनि यादगिरियुनि खे कुझु हिन तरह बयान करे थो। 1986-87 जे दौर में मां पाकिस्तान टेलीविज़न ते हुयुसि। हू जॾहिं अची मिलियो ऐं मूं संदसि आवाज़ ॿुधो त मूंखे उन वक़्त ई संदसि आवाज़ में ॼण सिंध जी सदा महसूस थी त मूं चयो त अहिड़े माण्हू खे अचणु घुरिजे। अब्दुर्रहमान मुग़ल जे नाले सां मूं संदसि शुरू में 3 हिकिड़ा आइटम रिकॉर्ड कया। शेख हयाज़ जी रात आई वई तूं न आए कही, ॿियो हिकिड़ो लोकगीत हो लोली, ऐं टियों मुंहिंजी पंहिंजी शाइरी हुई तुंहिंजी यादि जी वरी आ वीर लॻी रही आ थदड़ी हीर। अब्दुर्रहमान मुग़ल जे नाले सां जॾहिं हुन ॻायो PTV ते, यकीन कयो सॼी सिंध जे तरफ़ों एॾी मोट मिली जो हर माण्हू पुछणु लॻो त इहो फ़नकार किथां आयो, कीअं आयो। मां त इहो चवंदुसि त आवाज़ जी दुनिया में सरमद सिंधीअ राज कयो ऐं अहिड़ा आवाज़ सदियुनि खां पोइ असांखे ॿुधण लाइ मिलंदा आहिनि। ऐं समी बलोच न बि हुजे हा त बि अल्लाह ताला सरमद सिंधी खे उहो आवाज़ अता कयो त कोई बि उनखे मुतारिफ़ ज़रूरु कराए हा।
सिंध जे हिन पुरसोज़ ऐं मुनफ़रद आवाज़ सिंधी माण्हुनि जे दिलनि ते पंहिंजो नाव उकेरे छॾियो। हुन बेशुमार अवामी गीत, ग़ज़ल, वायूं ऐं सूफ़ी शाइरनि जा कलाम स्टेजनि, रेडियो, टेलीविज़न ऐं ऑडियो कैसेटनि वसीले ॻाए न सिर्फ़ पढ़ियल तबिके में सुञाणप ठाही, पर हू त हितां जे पोरिहत, हारी, मज़दूर शागिर्द वटि बि साॻी रीत मक़बूल रही। रहमान मुग़ल जो तालुक़ कंहिं पेशावर गायक ख़ानदान सां त कोन हो, अलबत्ता संदसि घराणो मज़हबी ऐं दीनदार हो, जिते हमेशह सिंध जे रिवायतनि मुताबिक़ रवादारी ऐं पंहिंजाइप ऐं दीनदारी जो उसूल वधीक कारफ़रमा हो। रहमान मुग़ल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते राग जी सिख्या ॻोठ मां लाला अज़ीज़, शाहिद बज़मी, उस्ताद ज़फ़र अली ख़ान, ज़हूर ख़ान ज़ैबी ऐं बेदल मसरूर खां वरिती। हुन ॻायो हमेशह अलॻि अंग ऐं रंग में। हुन जे ॻाइण जो अंदाज़ सिंध जे ॿियनि फ़नकारनि खां मुख़्तलिफ़ हो। अक्सर धुनूं पाण कंपोज़ कंदो हो ऐं शाइरी जी चूंड बि पाण ई कंदो हो। सिंध जे हिन सुरीले रागी रहमान मुग़ल जी मौसीक़ी वारे सफ़र में जेके महिरबान दोस्त रहिया, उन्हनि में बर्क अदीब ऐं ब्रॉडकास्टर मुख़्तियार मलक बि शामिल आहे। मुख़्तियार मलक संदसि सारोणियूं हिन तरह सारे थो। जीअं मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते जॉइनिंग कई हुई 1987 में, असां नई तर्ज़ नशरियात शुरूआत कई हुई, त उन में असां वटि कुझु पाबंदियूं घटि हुयूं। त मूं ख़ैरपुर में सरमद सिंधीअ जे नग़मनि वॼाइण जी इब्तिदा कई। सरमद सां हिकिड़ो पुराणो ताल्लुक़ हुयो। सरमद रेडियो ते या मुंहिंजे घर ईंदो वेंदो रहंदो हुयो। समूरो ज़िंदगी जो अरसो असांजा लाॻापा रहिया। संदसि शादीअ जी महफ़िल में मेज़बान जी हैसियत सां कंपेयरिंग मूं कई, ऐं हुन खां सवाइ सरमद जे केतिरनि मामलनि में, मसइलनि में मां हुन सां गॾु रहियो आहियां, सलाह मशवरो कंदो हुयो। ऐं सरमद सिंधीअ खे मूं ख़ैरपुर में रिकॉर्ड कयो। सरमद जंहिं ॾींहुं हिन दुनिया मां हलियो वियो, त जंहिं वक़्तु हुनजो जनाज़ो खॼी रहियो हुयो, उन ई वक़्तु पारस प्रोग्राम समूरो मूं हुन जे नाले कयो हुयो। हिकु मुनफ़रिद रागी हो। हुनखे जेका शोहरत, इज़त, वक़ार मिलियो, उहो शायदि ई इन उमिरि जे फ़नकारनि खे कॾहिं मिलियो हुजे। रहमान मुग़ल जिन शाइरनि खे ॻायो, तिन में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई समेत शेख अयास, उस्ताद बुखारी, सरकश सिंधी, अयाज़ गुल, अदल सूमरो, ज़ाहिद शेख, ताजल बेवस, ज़ख्मी चांडियो, नज़र प्यासी, समी बलोच, कौसर बुरड़ो, मुश्ताक फुल ऐं ॿिया शामिल आहिनि। रहमान मुग़ल जहिड़ो सुहिणो रागी हिकु रोड एक्सीडेंट सबबु 27 दिसंबर 1996 ईस्वी ते 35 सालनि जी फू जवानी में हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। रहमान मुग़ल जे विछोड़े पुॼाणा संदसि भाउ अहमद मुग़ल ऐं केतिरा ई ॿिया नौजवान संदसि रंग में ॻाए रहिया आहिनि। अच मुंहिंजा प्यारा अच, तुंहिंजे अचण सां ईदूं थींदियूं, तुंहिंजे अचण सां ईदूं थींदियूं। अच मुंहिंजा प्यारा अच, अच मुंहिंजा प्यारा अच। रहमान मुग़ल उर्फ सरमद सिंधी राग जो राणो हो। संदसि ॻायल कलामनि ऐं हयातीअ जे यादगिरियुनि खे नाम्यारे शाइर ऐं ब्रॉडकास्टर कौसर बुरड़े किताबी सूरत में तारीख़ जो हिसो बणायो आहे। हुन बि रहमान मुग़ल खे भेटा पेश कंदे चयो आहे त सरमद सिंधी हिकिड़ो त तबियत ऐं सुभाउ जो हिकिड़ो तमामु आला क़िस्म जो इंसानु हुयो। हू नौजवान, हुन में न्यास निवड़त हुई। सीनियर फ़नकारनि खे हू पहिरियों पई मिलंदो हो। त सरमद सिंधी खे हर लिहाज़ खां मूं इलाही वेझे खां ॾिठो। त हुन जो जेको तबियत जे मुअज़ कयो जेको फ़न हो, ऐं वॾी ॻाल्हि त हुन में जेको
आवाज़ अलाह ताला हुनखे जेको आवाज़ में जेको मिठास ॾिनो हुयो ऐं हुन आवाज़ में जेको असरु हूंदो हुयो उहो सभिनी माण्हुनि खे पाण ॾे मुतवजह कंदो हुयो। सची ॻाल्हि इहा हुई त उहो सरमद सिंधी हिकु ई वक़्तु हर क़िस्म जे उमिरि जे माण्हुनि जो हिकिड़ो पसंदीदा गुलूकार हूंदो हुयो। सरमद अॼु असां में मौजूदु कोन्हे, जेसि ताईं हिन पोलार में आवाज़ गूंजंदा रहंदा तेसि ताईं सरमद सिंधीअ जो नालो ज़िंदा रहंदो। सिंध जे महाकवि शेख अयास रहमान मुग़ल जहिड़े कलाकार जे विछोड़े ते ताज़ियती नोट में लिखियो हो त सरमद जो आवाज़ अञा ताईं कतियनि जे कननि में गूंजंदो हूंदो ऐं सितारा इहो ॿुधी सोचींदा हूंदा त सिंध धरतीअ जो अहिड़ो उपकिरा आहे जिते अहिड़ी लाज़वाल ॾात पैदा थी सघे थी। ॾाढो सारींदे ॾाढो सारींदे मुंहिंजे मुंह खां पोइ तूं मुंहिंजे मुंह खां पोइ तूं ॾाढो सारींदे ॾाढो सारींदे मुंहिंजे